بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. محترم ناظرین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. محترم ناظرین جیئं त गुज़िश्ता दफ़ा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयोसीं त ॿी नशिस्त में पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे रिश्तेदारनि जे बारे में हिकु नई नशिस्त सां गॾु हाज़िर थींदासीं. इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॼु असां गुफ़्तगू कंदासीं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे ॾाॾे जे मुतालिक़. पैगम्बर इस्लाम जन जे ॾाॾे जो नालो जनाब अब्दुल मुतलिब आहे. जनाब अब्दुल मुतलिब जनाब हाशिम जा फ़र्ज़ंद आहिनि. जनाब हाशिम जे घरवारी यानी जनाब अब्दुल मुतलिब जे वालदह जो नालो जनाब सलमा बिनते उमर आहे. जनाब सलमा जो ताल्लुक़ यसरब सां आहे. जीअं जनाब हाशिम यसरब ॾांहुं सफ़र कयो त उन सफ़र दौरान जनाब सलमा सां शादी थी ऐं उतां जनाब अब्दुल मुतलिब पैदा थिया. जनाब अब्दुल मुतलिब जा काफ़ी अलक़ाब आहिनि जिन्हनि मां मशहूरु लक़ब हाफ़िर ज़मज़म यानी ज़मज़म जे खूह खे खोटींदड़ ऐं अरबन में ॿियो मशहूरु लक़ब सानी इब्राहिम फ़ियाज़ सैयदुल बतहा ऐं ॿिया केतिरा ई लक़ब अरबन में जनाब अब्दुल मुतलिब जे लाइ मशहूरु हुया. जनाब अब्दुल मुतलिब जी ज़िंदगी मुहिद मोमिन बिल्लाह जी ज़िंदगी हुई ऐं हज़रत इब्राहिम जे दीन ते बाक़ी हुया. जनाब अब्दुल मुतलिब जा केतिरा ई वाक़िया मशहूरु आहिनि जिन मां वक़्त जी निज़ाकत खे ॾिसंदे सिर्फ़ु हिकु या ॿिनि वाक़ियनि ते इख़्तिसार कंदासीं. पहिरियों वाक़ियो जनाब अब्दुल मुतलिब जो जेको तारीख़ जे किताबनि में मशहूरु आहे उहो आहे त जॾहिं अबरह हबशी खाने काबा ते हमिलो करे उन खे ड्राइण जे लाइ हाथियुनि जो लश्कर वठी आया त उन वक़्तु जनाब अब्दुल मुतलिब जो हिकु उठ हुयुसि जेको उठ उन अबरह जे लश्कर में वञी दाख़िल थियो. उन्हनि उन खे ॿधी छॾियो त उन खां पोइ जॾहिं ख़बर पई त जनाब अब्दुल मुतलिब उन्हनि ॾांहुं रवाना थिया ऐं उते पहुची उन खे वञी चयो त अबरा पंहिंजे फ़ौजनि खे चयो त मुंहिंजे इन उठ खे छॾे ॾियनि. जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त मके जो सरदार आहे उन्हनि उठ वापसि कयो. जॾहिं जनाब अब्दुल मुतलिब अबरा जे लश्कर खां वापसि थिया आहिनि त मके जे ॿियनि फ़र्दनि अची चयो अब्दुल मुतलिब बहितर हुयो त पंहिंजे उठ जे सिफ़ारिश करण खां खाने काबा जे मुतालिक़ सिफ़ारिश करी हा. त उन जे जवाब में जनाब अब्दुल मुतलिब हिन खे फरमायो अना रब्बुल इबले वलिल बैते रब्बुन. आऊं इन उठ जो मालिक आहियां लिहाज़ा उन खे छॾाइण वियुसि ऐं यकीनन इन घर जो बि हिकु मालिक आहे जेको इन जी निगहबानी कंदो. ऐं ईअं ई थियो. ॿिए ॾींहं ते हिकु अजीब कारनामो अजीब हिकु वाक़ियो रोनुमा थियो त हिकु पखियुनि जे लश्कर हिकु वॾे लश्कर खे तबाह बर्बाद करे छॾियो. इन खां पोइ ॿियो वाक़ियो जेको जनाब अब्दुल मुतलिब जे लाइ मशहूरु आहे त उहो इहो आहे त जनाब अब्दुल मुतलिब ज़मज़म जे खूह खे खोटियो. ज़मज़म जो खूह जेको मके में वाक़िअ हुयो लेकिन उन ज़माने में कबीले जरहम जे नाले सां हिकु ख़ानदान हुयो. उन्हनि जी हुकूमत हूंदी हुई मके ते ऐं उहे ज़ालिम ऐं बदकार बादशाह हुया. उन्हनि जो आख़िरी बादशाह उमर बिन हारिस जनाब अब्दुल मुतलिब जे ॾाॾे जे ज़माने में हुयो. उन छा कयो त पंहिंजे ख़ानदानी ज़ेवरात ऐं जेके बि क़ीमती अशिया हुया सोनो चांदी ऐं खाने काबा में पियल जेके बि हदिया वग़ैरह हुया उन ज़माने में सभिनी खे ज़मज़म जे खूह में विधई ऐं खूह में विझी खूह जे मथां मिटी विझराए लटराए छॾियईं. हाणे ज़मानो जनाब अब्दुल मुतलिब जो आयो. उन्हनि खे इहो इश्तियाक थियो त छो न ज़मज़म जे खूह खे खोटे ॿीहर इंसानियत जी ख़िदमत जे लाइ पेश कयो वञे. ईअं जनाब अब्दुल मुतलिब इन कम में शुरू थिया ऐं हिकु वॾे अरसे ताईं खोटराई कंदे कंदे नेठि हिकु ॾींहुं उहो आयो
जॾहिं कामयाबी सां ज़मज़म जे खूह खे खोटिरियो ऐं उन में पियल जेके हीरा जवाहिर हुया उहे सभु अची ॿाहिरि कढियो। उहे हीरा जवाहिर जेके खाने काबा जा हुया उन्हनि खे खाने काबा में वञी रखियो ऐं बाक़ी जेके मन उन मां निकिता आहिनि उन्हनि जो 5 हिसो ख़ुदा जे राह में ख़ैरात कयो ऐं बक़ाया जेके पंहिंजे तसरुफ़ में आंदो इन 5 हिसे खे जेको ख़ैरात कयो ख़ुदावंद मुताल खे एॾो पसंदि आयो जो इस्लाम जे जीअं क़वानीन शुरू थिया आहिनि त इन कानून खे बतौर खुम्स जे कानून जे जीअं क़ुर मजीद में इशारो आहे जॾहिं तव्हांखे को गनीमत हासिल थिए त उन जो 5 हिसो ख़ुदा जे लाइ आहे। ऐं इहो ई जनाब अब्दुल मुतलिब जा ॿिया बि काफ़ी अहिड़ा कम आहिनि जिन्हनि खे ख़ुदावंद मुताल इस्लाम में बाक़ी रखियो। जीअं ई अरबनि में पहिरीं हुयो त अगरि कंहिंखे 2-3 घरवारियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि जे मरण खां पोइ उन्ही जे पुटनि मंझां को पुट उन औरतुनि सां शादी कंदो हो त जनाब अब्दुल मुतलिब पंहिंजे ज़माने में इन शइ खे हराम करार ॾिनो ऐं सजन खे मना कयो त को बि शख़्स पंहिंजे पीउ जे मनकूहा सां शादी नथो करे सघे। अहिड़े ई तरीक़े सां जनाब अब्दुल मुतलिब जे ज़माने में खाने काबा जे तवाफ़ 7 दफ़ा मुक़ररु थियो ऐं ॿिया ई कई कारनामा आहिनि जेके जनाब अब्दुल मुतलिब सां मनसूब आहिनि। जनाब अब्दुल मुतलिब जी फज़ीलत जे लाइ बस आख़िर में हिकिड़ी हदीस जंहिंखे तारीख़ याकूबी वारे ज़िक्र कयो आहे त पैगंबर इस्लाम फरमाईंदा इन अल्लाह यहशुरु जद्दी अब्दुल मुतलिब बेसीमाहिल अंबियाए व हैबतुल मलूक त अल्लाह साईं मुंहिंजे ॾाॾा अब्दुल मुतलिब खे अंबिया जे सिफ़िन में मशहूरु कंदो ऐं जॾहिं मशहूरु थींदो त उन वक़्तु मुंहिंजे ॾाॾा खे ख़ुदावंद मुताल बादशाहनि वारी हैबत अता कंदो। ऐं इहा ई जनाब अब्दुल मुतलिब जे फज़ीलत जे लाइ काफ़ी आहे जो पैगंबर इस्लाम उन जे सिफ़े अंबिया में मशहूरु हुजण जी गवाही ॾियनि। जनाब अब्दुल मुतलिब जी वफ़ात हिजरत जे 45 साल पहिरियां थी ऐं पैदाइश जेका हुई हिजरत जे 127 साल पहिरियां हुई। जंहिं मुताबिक़ जनाब अब्दुल मुतलिब जी उमिरि 82 सालनि जी उमिरि में जनाब अब्दुल मुतलिब वफ़ात कयो। ऐं अहिड़े नमूने इस्लाम जो हिकु वॾो मोहसिन जे पैगंबर इस्लाम जे वफ़ात जे वालिद खां बाद उन जी किफ़ालत कई उन जो हिन दुनिया मां लाॾाणो थियो। ऐं इंशा अल्लाह वरी कंहिं ॿिए नशिस्त में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ ऐं उनजे ख़ानदान जे मुतालिक़ हिकु गुफ़्तगू खणी हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।